दुनिया जियां बांधी में 12 रबीउल अवल आकाए दो जहान हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो दिहाड़ो वरे जोशो जज्बे सां मल्हायो पियो वञे। जॾहिं त ख़ासकेली बिरादरी, ब्रोही बिरादरी, उजण बिरादरी ऐं जमाली बिरादरी पारां रैलियूं कढियूं वयूं, जेके मरकज़ी ईदगाह पहुतियूं, जितां साहिबजादा इफ्तिखार अहमद अब्बासी जी अॻवानी में जश्न ईद मिलादुल नबी जी शानदार रैली कढी वई, जंहिंमें वॾे तइदाद में आशिकाने रसूल शिरकत कई। हर तरफ आका की आमद मरहबा, सरकार की आमद मरहबा जा नारा गूंजण लगा। रैली शहर के मुख्तलिफ बाज़ारुनि खां थींदे हसनी चौक ते पहुती, जिते मौलाना मुफ्ती इफ्तिखार अहमद अब्बासी हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक ते रोशनी विधी, जॾहिं त बांधी पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो, त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची